हज़रत लाल शहबाज़ कलंदर जे 773 उर्स मुबारक जूं तक़रीबूं सेवण शरीफ़ में ॿिए ॾींहुं बि जारी आहिनि। मुल्क जे कुड़-कुड़च मां आयल लखें पांधीअड़नि सख़्त सिक्योरिटी इंतज़ामनि में मज़ार शरीफ़ ते हाज़िरी भरी अक़ीदत जा गुल निछावर कया। हिन खां अॻु राति जो देर सां शहबाज़ मेला कमेटी पारां सेवण शरीफ़ जे शहबाज़ ऑडिटोरियम में सुघड़ कचहरी, लोक मौसीक़ी ऐं कवाली जी महफ़िल मुनक़िद कई वई। शहबाज़ मेला कमेटी जे चेयरमैन डिप्टी कमिश्नर जामशोरो ग़ज़नफ़र अली क़ादरी तक़रीब में ख़ासि महिमान तौर शिरकत कई। तक़रीब खे ख़िताब कंदे हिन चयो त सुघड़ सिंध सक़ाफ़त जा अमीन आहिनि जेके पंहिंजे रिवायती अंदाज़ में शऊर पखेड़िन था। हिन समूरनि शिरकत कंदड़नि जो शुक्रियो अदा कयो। इन मौक़े ते सिंध जे मशहूर सुघड़ आजिज़ रहमतुल्लाह लाशारी, मोहम्मद साले बुघियो, अली नवाज़ मल्ला, मोहम्मद अयूब जोणेजो, अब्दुल लतीफ़ बबर, मोहम्मद हुसैन हकड़ो, ग़ुलाम रसूल मंगरियो, मोहम्मद सलेमान कीरियो ऐं ॿियनि पंहिंजे रिवायती अंदाज़ में शाइरी पेश करे दाद वसूल कयो। जॾहिं त लोक मौसीक़ी जो बि इंतज़ाम कयो वियो हो जंहिं में मशहूर फनकारनि पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कयो ऐं राति देर सां कवाली जी महफ़िल जो बि इंतज़ाम कयो वियो हो जंहिं में मुल्क जे मशहूर कवालनि कवाली पेश कई। तक़रीब में असिस्टेंट कमिश्नर मोहम्मद वकास मलूक ऐं ॿियनि मुअज़्ज़िज़ीन पिणु शिरकत कई।